मुसलसल ॿिनि ॾींहंनि खां वक़फ़े सां वसंदड़ बरसात सबबि गुजे शहर में ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। बरसात जे मुसलसल उस्कारे सबबि शहर जा अक्सर इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण सबबि स्कूल, अस्पताल, मुसाफ़िरखाने, शीदी मोहल्ले, मीरपुर मोहल्ले, शाही बाज़ार, शाइकी कब्रिस्तान समेत क़ौमी शाहराह बि बरसाती पाणी जे हेठि अची विया आहिनि। नेकाल जा जोगा इंतजाम न हुजण सबबि बरसाती पाणी घरनि ऐं दुकाननि में दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त आसपास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रोडनि रस्तनि ते बरसाती पाणी बीहण सबबि वॾे अंग में ॻोठनि जो शहर सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। ॿिए पासे मुसलसल बरसात ऐं सम नालनि जी वक़्ताइती खाटी न हुजण सबबि सारियाल जे तयार फसल समेत ॿियनि फसलनि खे हानियूं रसी रहियूं आहे। बरसात सबबि मवासिलाती निज़ाम पिणु सख़्तु मुतासिर थियो आहे।